अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, हमारे जो असांजो टॉपिक है वो असांजो है फिजिक्स में वो है फ्रिक्शन। फ्रिक्शन की डेफिनेशन है फ्रिक्शन इज अ फोर्स which resist or फ्रिक्शन असांजी छा आहे हिकिड़ी फोर्स आहे हिकिड़ी, ठीक है, जेको डेफिनेशन असांजी फ्रिक्शन हिकिड़ी फोर्स आहे, ठीक है, विच रेजिस्ट और अपोज द मोशन ऑफ द बॉडी। जो बॉडी जेकी असांजी मोशन करे थी उन में रुकावट पैदा कंदो आहे, उहो आहे फ्रिक्शन। जीअं असांजो एग्जाम्पल खणूं था, तव्हांजी कार आहे, कार ते रोड ते वेंदी आहे, सो कार जा जेके टायर न उहो गरम थी वेंदा आहिनि। पोइ गरम हिन जे करे थींदा आहिनि छो उन जो कॉन्टेक्ट जेको हूंदो आहे उहो ज़मीन जो हूंदो आहे, जेको ज़मीन जो ऐं टायर जे पाण में हूंदो आहे, उन विच में हिकिड़ी फ्रिक्शन थींदी आहे, रगड़ थींदी आहे। उन में जेतिरो तव्हांजो रोड तव्हांजो सरफेस तव्हांजो स्मूथ आहे, ओतिरी में छा फ्रिक्शन छा थींदी, रगड़ छा थींदी, घटि थींदी। ऐं जेतिरो तव्हांजो रोड ख़राबु आहे, इहे असांजो जेको सिंध जेके असांजे एरिया आहिनि, जेके असांजा जेको रूरल जा, उन में हमेशह ॾिसूं त रोड रस्ता जेके आहिनि तमामु ख़राबु हूंदा आहिनि। उन जेके टायर जेके हूंदा आहिनि उहे जल्दी ख़राबु थींदा आहिनि, जल्दी रगड़ जी ख़तमु थींदा आहिनि। उन जे करे छाकाणि उनमें फ्रिक्शन जाम थो थिए, रगड़ जाम थींदी आहे। फ्रिक्शन के घटाइण लाइ असां वटि सरफेस इस्तेमालु थींदो आहे या लुब्रिकेंट इस्तेमालु थींदो आहे। जीअं इंजन थी वियो, तव्हांजो इंजन ॾिसो तव्हांजो बंदि पियो आहे, इग्निशन स्टॉप आहे तव्हांजो, त उहो थधो हूंदो आहे। जीअं तव्हां इंजन खे स्टार्ट कंदो त ऑटोमेटिकली उनजे अंदरि बाहि भरे थी, अंदरि जेके पुर्ज़ा जेके थियनि था, जेके तव्हांजी मशीन थी उहो पाण में रगड़ थियनि थियूं, त गरम थींदियूं आहिनि, त गरम थींदियूं आहिनि। उन में अगरि तव्हांजो ऑयल न हुजे, ठीकु है, लुब्रिकेंट न हुजे, त फ्रिक्शन छा थींदी, वधीक थी वेंदी, गरमाइश हीटअप वधीक थी सघे। तव्हांजो जेको तव्हां जेके तव्हांजी गिराड़ियूं थियनि थियूं या जेके नंढा जेके औज़ार थियनि था उहे डैमेज बि थी सघनि था। सो फ्रिक्शन जो असां वटि वॾो वॾो रोल आहे। सो फ्रिक्शन में जेको असां वटि छा कंदो आहे, उहो हमेशह कंहिं बि ऑब्जेक्ट आहे, कंहिं बि उन जो मोशन आहे, उन जो रेजिस्टेंस खे छा थो वधाए थो ऐं घटाए थो। घटंदो उते जिते तव्हांजो एरिया तव्हांजो स्मूथ हुजे, ठीकु है। सपोज करियो तव्हांजो हिकिड़ो एग्जाम्पल खणो त हिकिड़ो तव्हांजो हथ खे खणो था, प्लेन बिल्कुलु शीशे जे तव्हां हथ खे रफ कयो, रगड़ियोसि, ऐं ॿिए जॻह ते हिकिड़ो खुरदरो तव्हांजो हुजे जो रफ एरिया हुजे रगड़ंदो, त ॿिनी पासे तव्हां नोट कंदो जेको तव्हांजो खुरदो जो रफ एरिया आहे उते तव्हांजी गरमाइश वधीक थींदी, हीटअप वधीक थींदो, ऐं तव्हां हथ बि ॾिसंदो तव्हांजो छिलिजी वेंदो, हिकदमि घसिजी वेंदो एज़ कम्पेयर टू शीशो। छाकाणि त हुते तव्हांजी रेजिस्टेंस जेको आहे, जेको अपोजिट फोर्स जेकी आहे उहो तव्हांजी वधीक थिए थी एज़ कम्पेयर टू सरफेस एरिया। तो फ्रिक्शन जो असांजे इन फिजिक्स में वॾो रोल आहे। इन जे बारे में अगरि तव्हांखे न आहे ख़बर त तव्हांजी थी सघे तव्हांजी बाइक में तव्हांजा मसइला थी सघनि था, तव्हांजी बाइक जो इंजन सीज थी सघे थो, छाकाणि त लुब्रिकेंट वॾो इम्पोर्टेंट रोल अदा थो करे तव्हांजी व्हीकल्स में फ्रिक्शन खे हटाइण जे लाइ। इन जे करे असांजा जेके बाइकर्स या कार में जेके ऑयल थियनि था उहो जल्दी जल्दी असांखे मटाइणो पए थो, ताकी उनजी थिकनेस आहे उहो घटे न। तो जेतिरो तव्हांजो ऑयल थिक हूंदो, घाटो हूंदो, सुठो हूंदो, ओतिरो उनजो फ्रिक्शन छा थींदी, घटिबी। ऐं जेतिरो ई पतलो थींदो, ठीकु है, पाणी वांगुरु थींदो हुजे, ओतिरी उनजी फ्रिक्शन छा थींदी, तो एतिरी में बदल थींदी। सो अॼु लाइ तो काफ़ी आहे। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़।